असांजा गुरु रोशनी ज़िंदगीअ जी। जय झूलेलाल साथियो, उम्मीद तो कयां तव्हां सभु मज़े में हूंदा। इन ई विश्वास सां गॾु असांजा पंहिंजा इष्टदेव झूलेलाल भॻवान जी महिर सभिनी सिंधियुनि जे मथां थींदी रहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। इहो मंत्र असां ॿुधंदा आहियूं। चवंदा आहिनि गुरु बिना ज्ञान न आहे, गुरु बिना गत न मिले, गुरु बिना मोक्ष न मिले। असां सभिनि खे अगरि कुझु बि सिखणो आहे तंहिंजे लाइ गुरु करणो पवंदो आहे। पोइ चाहे आत्मिक ज्ञान हुजे या आत्मिक चेतना हुजे या वरी स्कूल जी पढ़ाई, म्यूज़िक सिखणो हुजे या डांस सिखणो हुजे, हर कंहिं लाइ गुरु करणु ज़रूरी आहे। साथ हिकु ॿिए जो, साथ ज्ञान जो, साथ भरोसे जो, साथ एकता जो, साथ संगीत ऐं साज जो, साथ असांजे गुरु जो। साथियो, हिन प्रोग्राम जो मक़सदु ई आहे कि असां घर घर में सभिनी सिंधियुनि खे जागरूक कयूं, पंहिंजे इष्ट देव खे न विसारियूं, पंहिंजी ॿोलीअ खे न विसारियूं। जीअं त मां ॿुधायो, हर ज्ञान लाइ गुरु ज़रूरी आहे। अहिड़ा ई असांजा सुहिणा संत चकरभाटा वारा श्री सिंधु अमरधाम झूलेलाल मंदिर